बिन मुबारक वडो आलिम हो, वडो अल्लाह वारो वली नेक इंसान हो। अब्दुल्ला बिन मुबारक दो चे मां जंगल में वियुम, हिकड़ी माई आ जेके मथा कपड़ो पातो पियो आ, कुराड़ी आ, मां मथो वञी चयोमांस अस्सलामु अलैकुम, मुके जी सलामुन क़ौलम मिर रब्बिर रहीम। मां जो सलाम वरायो मांस त मूंखे जवाब क़ुरान मां ॾिनई। मां चयोमांस अम्मा इन जंगल में तूं छा थी करी, हिते न को घर आ, न को मसइलो आ, न की ॻाल्हि आ। मूंखे चवे थी मई युज़लिल्लाहु फला हादिय लह। अब्दुल्ला बिन मुबारक आलिम समझी वियो त रस्तो भुलिजी वई आ। मां चयोमांस अम्मा ॾे हवाल भला हितां खाईंदी पीअंदी छाई, न पाणी आ न मानी आ। मूंखे थी चए वयुतिमुनी वयस्क़ीन, खाराइण वारो पाणी पी पीआरींदो आ, मानी बि खाराईंदो आ। मां चयोमांस अम्मा भला कुझु खाईंदी? अचे थी वतिमुस्सियाम इलल लैल, मूंखे रोज़ो आ। मां चयोमांस सफ़र में त रोज़ो न रखबो आ, रमज़ान जो महीनो बि न आहे। चए थी अंत सूमू खैरुल लकुम, जे रोज़ो रखंदव त तव्हांजे लाइ भलो आ। जी मां चयोमांस अम्मा भला तूं मूंसां हल त मां तोखे खणी हलां। अब्दुल्ला बिन मुबारक दो चवे मूंखे चई ठीकु आ। जेॾी महिल उथे पई जी कुल्लिल मुमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम, ए पैगंबर मोमिनन के चो त पंहिंजे नज़रुनि खे झिको कनि। मां सम्झी वियुमि त माई पर्देदार आ। चए थी कंधो हेठि कर। मां कंधो हेठि कयुमि, सुवारीअ ते वेठी सुवारीअ जी दुआ पढ़ी, सुब्हानल्लज़ी सख़्ख़र लना हादा वमा कुन्ना लहू।